दर्सगाहुनि सां दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो। दर्सगाहुनि सां दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो। दफ़न थींदुसि किताबनि में, दफ़न थींदुसि किताबनि में, वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त राहिल जोकियो। मौजूदु आहियां सिंध जे बहितरीन प्लेटफॉर्म ते जंहिंजो नालो आहे साउंड ऑफ सिंध। साउंड ऑफ सिंध में मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा दोस्त, फ़नकार, शाइर, अदीब असां सां गॾु हूंदा आहिनि प्रोग्राम में। अॼु असां सां जेका शख़्सियत मौजूदु आहे प्रोग्राम में उहा यकीनन कंहिं बि तारुफ़ जी मोहताज नाहे, पर तव्हांखे मां वरी बि हिकिड़ो जेको आहे फॉर्मलिटी तौरु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जो सुरीलो क्लासिकल फ़नकार ऐं जंहिंजो तालुक़ु हिकु राग जे घराणे सां ई आहे। साईं रुख़सार साहिबु, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ॿुधायो? बाग़बार आहियो? मालिक जा करमनि फर्स्ट क्लास। ऐं तव्हांखे वेलकम चवंदासीं असां पंहिंजे प्रोग्राम में, ऐं वॾियूं महिरबानियूं तव्हां असांखे टाइम ॾिनो। प्रोग्राम जी जेका न शुरूआति कंदासीं, जीअं असांजे प्रोग्राम जो छा आहे फॉर्मेट आहे हिकिड़ो न, जंहिंमें असां तव्हांजी पर्सनल लाइफ जे बारे में पुछा कंदासीं, तव्हांजे फ़न जे बारे में पुछा कंदासीं, तव्हां छा पिया कयो, छा करे रहिया आहियो, छा कयो पिया, ऐं छा तव्हांजो फ्यूचर प्लान आहे। त सभ खां पहिरियों जेको आहे तव्हां खां पुछा कंदुसि, तव्हांजो तालुक़ु कहिड़ी शहर खां आहे ऐं तव्हांजा बाबा वालिद साहिबु छा कंदा, ऐं हिन फील्ड में केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे? साईं, सभ खां पहिरियां त असांजो स्टेट ते ई जनमु थियो आहे। वाह साईं वाह। तालुक़ु असांजो आहे मेड़ शहर सां, मेड़ सिटी जा रहाकू आहियूं। ऐं मुंहिंजो बाबा साईं ढोलक नवाज़, ढोलक प्लेयर हुयो तमामु सुठो। ख़ान साहिबु हुनखे लक़ब मिलियल आहे बाबा साईं खे, उस्ताद बरकत अली। जी बाबा साईं जो इस्म आहे उस्ताद बरकत अली। ॿियो अल मारूफ़ नालो उस्ताद जो ॿियो? उस्ताद बरकत अली उर्फ बगो। वाह। प्यार में हुनखे बगो सॾींदा हुआ। वाह, दोस्त जेके हुनजा हुया बचपन जा साथी। बाक़ी ख़ानदान असांजो इहो ई आहे, राग सां तालुक़ु आहे वॾड़नि खां वठी। मुंहिंजो ॾाढो साईं बि उस्ताद बाबा लुत्फ़ अली फ़क़ीर, उहो बि ॻाईंदो हुयो। उन खां पोइ असांजे बाबा बि तमामु सुठी महिनत कई, जंहिं उस्ताद मां वरी ख़ान साहिबु लक़ब हासिलु कयो। वाह वाह वाह। अलाह जी महिरबानी आहे, असां ते बि जेको हाल आहे सिंध वासियुनि जे अॻियां पेश आहे। सो जेको हाल माना इन जो मतिलबु आहे त तव्हांखे राग ॼण माना बंधणनि खां वठी लोडी में, पिंकनि में, मां जी लोरियुनि में बि तव्हां जेको आहे राग ॿुधो हूंदो ऐं रिधम ॿुधा हूंदा, त यकीनन उन जी तासीर, उन जो जेको असरु आहे तव्हांजी तबियत ते, तव्हांजे राग ते बि बिल्कुलु हूंदो, इन में को शक न आहे। त सभ खां पहिरियों जेको आहे जीअं राग जी ॻाल्हि थी आहे त छो न उस्ताद रुख़सार फ़क़ीर खां हिकु कलाम ॿुधिजे।
वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। रुखसार फ़कीर जो बेहतरीन अंदाज़, तमाम ही खूबसूरत गीत। वाह, छा त कंपोजिशन आहे, छा उनजी शाइरी आहे, कंहिंजी शाइरी हुई? साईं इहा शाइरी असांजे बिरोही चौक ते रहे थो चाचो मोहम्मद छुटल पांवर, जेको दादू जो रवासी आहे। वाह, वो हिते शिफ्ट थी आयो, उनजी तमामु बुज़ुर्ग माण्हू आहे, तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे। वाह, फर्स्ट असांजो कलाम त जेको असां ॻायूं था, पर उमेद आहे त एल्बम चाचा जो कंदा पिया। बिल्कुलु। ऐं तव्हांजो एल्बम थींदो उहो बि असांजे साउंड ऑफ सिंध जे प्लेटफॉर्म ते थींदो, राइट स्टूडियो में रिकॉर्डिंग कंदासीं इंशाल्लाह। ऐं तमामु बहितरीन ऐं ॾाढो माना मज़ो बि अचे पियो तव्हां सां ॻाल्हाइण में, तव्हांजी मौसीक़ी ॿुधूं पिया। जी साईं। रुखसार फ़कीर खां इहो पुछा कंदासीं, भला तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? सही नंढपण असांजो तमामु ख़ूबसूरत गुज़रियो, पंहिंजे बाबा सां, गरबातनि सां, हींअर बायूं अलाह जी महिरबानी सां। असांजे ॻोठ जो जेको वक़्तु गुज़रियो असांजो ॿेहर जो, उहो ख़ूबसूरत गुज़रियो। कोटड़ी में आयासीं, जामशोरे ज़िले में, अलाह जी महिरबानी आहे हिते बि असां पंहिंजी महिनत करे पंहिंजे हक़ हलाल मूं खाऊं था। इहा असां ते मालिक जी करम नवाज़ी आहे। बचपन जेको आहे असांजो ख़ूबसूरत गुज़रियो, हींअर जवानी बि सुठी पई गुज़रे। वाह, अलाह जा करम आहिनि। माना तव्हां पंहिंजी मौजूदा हालत में ख़ुशि आहियो, मुतमिन आहियो? हा, शुक्र अलाह जो, मुतमिन आहियूं बिल्कुलु। पंहिंजी महिनत मां, पंहिंजे पोरे मां खाऊं था। भला भाउ रुखसार, हिकिड़ो ॾिठो वञे त अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो ज़मानो अची वियो आहे, माण्हू स्टूडियोज़ में अचनि था, नॉन सिंगर जेके एक्चुअली सिंगर न आहिनि, पर स्टूडियोज़ उन्हनि खे ठाहिनि था, उन्हनि जे आवाज़नि खे। ऐं भला उन्हनि जे अचण सां न्यू कमर्स या जेके नवां माण्हू अचनि था, उन्हनि सां तव्हां जे कम ते को असरु या फ़र्क़ु पियो आहे? न साईं, सभु को पंहिंजे हिसाब सां अचे थो, जंहिंजो जेको हाल आहे। जेकी बि असांजे सिंध जा दोस्त अचनि था, पंहिंजो कुझु शौक़ में था अचनि, किन खे विरसे में मिलियल आहे, पोइ सभु को पंहिंजो पंहिंजो शौक़ु पूरो थो करे। जंहिंजो जेको हाल आहे, सुठी ॻाल्हि आहे त भली सिंध में मौसीक़ी जारी रहे। ऐं त काफ़ी घटि थी वई आहे, असां वटि ओरिजिनल सिखण वारा दोस्त घटि थी विया आहिनि। कुझु स्कूल खुलियो हुयो जेको हींअर यूनिवर्सिटी में, उन कुझु सहूलियत ॾिनी हुई दोस्तनि खे, जंहिंमें कुझु प्लेटफॉर्म ते सिखिया मिली आहे असांखे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेको हिकिड़ो सरकारी इदारो सिम्पा में जेको आहे म्यूज़िक टीचरनि जी तयारी थी, ऐं पर जेको आहे उन्हनि खे म्यूज़िक टीचर जा ऑर्डर्स मिलिया दोस्तो, ऐं उन्हनि में मां बि बिल्कुलु जेको आहियां। मुंहिंजा काफ़ी सारा ॿिया बि कलीग्स दोस्त आहिनि जिन खे असां बिल्कुलु अञा इंतज़ार में आहियूं त असांखे 2.5 या 3 सालनि खां वठी करे सिंध सरकार जेको आहे उहा रुलाए पई रोडनि ते। ऐं असां बेसिकली फ़नकार आहियूं, असां वटि को एॾा सोर्सिस या रिसोर्सिस न आहिनि हूंदा। असां थोराइता आहियूं सिंध गवर्नमेंट जा, जिन असांखे कोर्सिस कराए करे इन क़ाबिल कयो जो असां ॿारनि खे प्रोफेशनली पढ़ाए सघूं। असांखे हिकिड़ी सनत मिली वई। हाणे असां इंतिज़ामिया खे ऐं साईं सरदार शाह खे जेको मिनिस्टर जेको आहे एजुकेशन आहे, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त ही सभु जेके आहिनि, ही असां सभु तव्हांजे इंतज़ार में आहियूं, असांजी मालिकी कयो साईं। असां फ़नकार रोडनि ते हड़तालूं कंदे ऐं जेको आहे न कैंपुनि ते रही करे नथा असूं, जेको आहे तव्हांखे बि ख़बर आहे त असां ॾाढा नाज़ुक ऐं जेको आहे नफ़ीस आहियूं। छा ख़्यालु आहे? माना रुखसार फ़कीर, मां थो चवां त साईं सरदार शाह खे ख़ुशि करण जे लाइ जीअं असांजे म्यूज़िक टीचर दोस्तनि खे जॉइनिंग ॾे जल्दी खां जल्दी, असांखे को अहिड़ो कलाम ॿुधायो जो साईं सरदार शाह बसि राज़ी थी वञे त बाबा म्यूज़िक टीचरनि खे जॉइनिंग ॾियणी आहे। सिंध ते असां खादम हुसैन चिंजणी जो कलाम ॿुधायूं था। सिंध धरती ते? सिंध धरती। वाह साईं वाह, डेडिकेट कंदासीं साईं सरदार अली शाह साहब मिनिस्टर एजुकेशन खे। साईं ॾाढो वॾो अदीब दानेश्वर आहे ऐं उनखे ही असां सॉन्ग डेडिकेट कयूं था म्यूज़िक टीचर्स जे तरफ़ां। जी साईं खे असां गुज़ारिश कंदासीं त जेके दोस्त आहिनि म्यूज़िक टीचर जे हिसाब सां, उन्हनि तमामु सुठी महिनत कई आहे। तक़रीबन 80% जेकी दोस्त आहिनि उन्हनि खे ज़रूरत आहे इन शइ जी, उन्हनि जी मालिकी कयो। 99.9% माण्हुनि खे ज़रूरत आहे। बिल्कुलु जेको आहे साईं, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां म्यूज़िक टीचर आहियां, मां को अनपढ़ माण्हू न आहियां। मां ग्रेजुएशन कई आहे, मां ग्रेजुएट आहियां मिराल यूनिवर्सिटी खां। मां बि तव्हां वांगुरु इंजीनियर आहियां साईं। ईअं न कयो, ईअं थोरो ॾिसो, असां ग़रीबनि खे ॾिसो, हीअं न कयो। चलो असां हलूं था पंहिंजे सेगमेंट ॾे, ऐं हाणे साईं सरदार शाह खे स्पेशल गानो डेडिकेट कंदासीं रुखसार फ़कीर जी आवाज़ में। नेड़ई दो हुजन दिल दियारी हुजे, रोशनी रोशनी सिंध सारी हुजे, सिंध खे जे ॾिसी ॾिस मथे चंद्र में, सिंध खे जे ॾिसी ॾिस मथे चंद्र में, सिंध खे जे
टिड़न ऐं कतीक रखणे जाते टेड़ू टिड़न ऐं कतीक रखणे को वटे शह परन खे मथे वरखणे को वटे शह परन खे मथे वरखणे कहे अमानी शहादत हो कहे अमानी शहादत अखो निम्र में सिंध के ॾिसी ॾिस मथे चंद्र में सिंध के ॾिसी ॾिस मथे चंद्र में ला 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 जाते जुगनू बरन लाट तारो करे जाते जुगनू बरन लाट तारो करे जाते छोलियूं छुलन जूं किनारो भरे जाते छोलियूं छुलन जूं किनारो भरे आब बहरान जो आब बहरान जो खीर ॼण खंड में सिंध खे ॾिसी ॾिस मथे चंद्र में सिंध खे ॾिसी ॾिस मथे चंद्र में ॿियो न अहिड़ो वतन ॿियो न अहिड़ो वतन एशिया खंड में सिंध खे ॾिसी ॾिस मथे चंद्र में सिंध खे ॾिसी ॾिस मथे चंद्र में वाह साईं वाह रुखसार फ़कीर मां वाह माशाल्लाह माशाल्लाह ही भला हेतिरो माना सफ़ा मेलोडी एॾो मज़ेदार शाइरी हेॾी VIP कंपोजिशन इहो शाइरी कंहिंजी शायरी सही आहे खादम हुसैन चिंजणी साहब जी आहे वाह साईं वाह तमामु ख़ूबसूरत कंपोजिशन जी जी तव्हांजी कंपोजिशन जेका आहे त दोस्त हिकिड़े जी ऑलरेडी थियल आहे अच्छा वाह 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 सही खादम हुसैन चिंजणी जी पंहिंजी थियल आहे अच्छा साईं जी पंहिंजी थियल आहे ऐं शाइरी सां गॾु कंपोजिशन बि कनि था ऐं पर तव्हां जेको निभायो आहे यकीन कयो त मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे तमामु बहितरीन जी साईं तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ हुआ त उस ख़ूबसूरत लफ़्ज़ सुठा ई निभाया बाबा ऐं इहो गानो असां डेडिकेट कयोसीं साईं सरदार अली शाह साहब खे मिनिस्टर एजुकेशन ऐं असांजी बाबा ॾिसो था असां फनकार जेके आहिनि उहे तव्हांजे ओसीअड़े में हूं त असांखे कॾहिं तव्हां जेको आहे जॉइनिंग था ॾियो ऐं हीअ सिंध जो टैलेंट ॾिसो तव्हां पाण सम्झी सघो था छो जो तव्हां अलाए केॾी दुनिया जो सफ़र कयो आहे सुठा शाइर आहियो अदीब आहियो दानेश्वर आहियो ही आवाज़ तव्हांजो इंतज़ारु था कनि पिया तो प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे था हलूं सवालनि जी तरफ़ भला यार तव्हां शागिर्द कंहिंजा हो सही शागिर्द पहिरियों त असां पंहिंजे बाबा जा आहियूं वाह उन असांखे रस्तो ॾसियो पोइ मुंहिंजो नाना साईं हुयो उस्ताद मोहम्मद हाशिम जंहिं असांखे हारमोनियम जो सबक़ु ॾिनो वाह अलाह जे सद करम नवाज़ी आहे असां 4 खां 5 साज़ वॼाईंदा आहियूं रिदम बि वॼाईंदा बाबा जिन में हारमोनियम वॼाईंदा बिल्कुलु ऐं रिदम मुंहिंजे बाबा जो रत मुंहिंजे जिस्म में पियल आहे त ढोलक बि असां वॼाईंदा आहियूं वाह बैलेंस वारी अलाह जी महिरबानी वाह माना टेम्पो ते फिक्स्ड जी 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 कोशिशि कंदा आहियूं वाह त उहो या रिदम बि असांखे अचे थो तबलो बि वॼाईंदा आहियूं थोरो घणो वाह पियानो बि वॼाईंदा आहियूं 4 शयूं असां प्ले कयूं था वाह साईं वाह माशाल्लाह माशाल्लाह ऐं बिल्कुलु ही जेको कमु आहे ॾाढो ॾुखियो आहे ऐं नादरीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असल में ही जेको कमु आहे न उहो इन हद ताणी ॾुखियो आहे जो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट बि फनकार जो दोस्त जेके आहिनि उहे सिखण में सॼी ज़िंदगी लॻाए छॾींदा आहिनि पर उस्ताद रुखसार फ़कीर साहब जेको आहे मल्टीपल इंस्ट्रूमेंट्स प्ले थो करे ऐं उन ते बि जस हुजे तव्हांखे ऐं तमामु बहितरीनु गुफ़्तगू बि हले थी पई असांजी ऐं भला हिन फ़न में भला कॾहिं दिलि शिकस्त था थियव त यार ही न कयां माना ॿियो कुझु कयां या कुझु अहिड़ो साईं दिलि शिकस्त थियणु न घुरिजे वाह पर थिया आहियूं थिया आहियो शायदि सकाफ़त खाते वारनि 2012 में स्कूल खोलियो हुयो हिते मेहरान आर्टिस्ट काउंसिल में आर्ट काउंसिल सही उन में असांखे 361 छोकिरा हुआ जेके सभु उस्तादनि जा बचड़ा हुया सभिनी सुठो परफॉर्म कयो असांजो आख़िरी में नालो हुयो
हो आख़िरी नाले वारो असांखे फर्स्ट ते वठी विया फैज़गंज ऐं खैरपुर ज़िले में असांखे उते एंट्री बि करायूं, जंहिंमें उन टाइम में कफ़ीला असां हुयासीं नंढड़ा, ॿाहिरि मुंहिंजा ब्रदर नंढड़ा हुया, हींअर बि नंढड़ा आहिनि कुझु, त उन हिसाब सां मूं साईं मूसवी साहिबु हुयो उन टाइम में, जेको सॼो अरेंजमेंट उन जे हथ में हुयो। असां साईं खे अर्ज़ु कयोसीं, हितां खां एतिरो सफ़र जो कयोसीं, त असां अर्ज़ु कयोसीं साईं असांखे जेको आहे सो वज़ीफ़ो, मूं कमाईंदड़ अकेलो आहियां, ब्रदर मुंहिंजा नंढड़ा आहिनि, फैमिली मुंहिंजी माशाअल्लाह वॾी आहे, त थोरो सहकार थींदो हुन में वज़ीफ़ो मुंहिंजो मुक़ररु कयो वञे, त हुन वज़ीफ़ो बि असांजो मुक़ररु अञा ताईं न थियो आहे। ऐं रेडियो पाकिस्तान ते बि साईं ख़ालिद चांडियो साहिबु जन असां सां वाइदो कयो हुयो, ज़ख़्मी चांडियो साहिब जो तमामु ख़ूबसूरत असां हुनजी इज़त कंदा आहियूं, शहीद आहे ज़ख़्मी चांडियो, ऐं हुनजो कलाम असां ॻायो हुयोसीं तमामु ख़ूबसूरत, कढिया बुख ऐं बेरोज़गारीअ तरा आहिनि, तॾहिं सार शायदि लहण ईदा आई। इहो कलाम तव्हां ॻायो हुयो जी जी, ऐं तव्हांखे हिन जी कंपोज़िशन यादि आहे? जी बिल्कुलु। छो न भला इहो हिकिड़ो असांखे थल ॿुधाए छॾियो। ऐं इहो वस वारनि खे असां बिल्कुलु अपील कंदासीं त इहो ॾिसो, अॼु असांजो पॉडकास्ट त पंहिंजी जाइ ते आहे, पंहिंजो इंटरव्यू आहे, पर ॾिसो ॿ फ़नकार, हिकिड़ो भले राहिल जोखियो हुजे, रुख़सार फ़क़ीर हुजे, असां तव्हांखे पंहिंजे दर्दनि जी सूरनि जी कहाणी बि ॿुधायूं था पिया। सो हलूं था भा रुख़सार ॾे ऐं गीत ॿुधंदासीं। कढिया बुख ऐं बेरोज़गारीअ तराहिनि, कढिया बुख ऐं बेरोज़गारीअ तराहिनि, तॾहिं सार शायदि लहण ईद आई, तॾहिं सार शायदि लहण ईद आई, मञूं था असां सां मिलण ईद आई, मञूं था असां सां मिलण ईद आई, असां सां त आहे रोअण ईद आई, असां सां त आहे रोअण ईद आई। कबीलाई झेड़ा वञनि छो था वधंदा, कबीलाई झेड़ा वञनि छो था वधंदा, इहो सुवाल सभ खां पुछण ईद आई, इहो सुवाल सभ खां पुछण ईद आई, मञूं था असां सां मिलण ईद आई, मञूं था असां सां मिलण ईद आई, असां सां त आहे रोअण ईद आई, असां सां त आहे रोअण ईद आई। वाह साईं, असां कलाम फेसबुक ते छॾियो अथई, वाह वाह वाह। ख़ालिद साईं चयो त असां हींअर आहियूं मिठी रेडियो ते, असां अची वियासीं हैदराबाद रेडियो ते, त तव्हांखे असां अप्रूव कंदासीं। अच्छा, पोइ उन खां पोइ कुझु थियो भला तव्हांजो? नसे उन खां पोइ असां वरी रेडियो ते साईं जन जीअं आया त 5-6 महीननि खां पोइ असां साईं ख़ालिद साहिब ॾे वियासीं। एहसन कासिम माका, साईं मोहम्मद कासिम माका जो फ़र्ज़ंद आहे, तमामु बहितरीन माण्हू आहिनि, उन्हनि खे असां वठी वियासीं त साईं चयो चई बाबा तव्हांखे तकड़ न कयो, तव्हांखे अप्रूव कंदासीं। इन ॻाल्हि खे बि तक़रीबन 5 साल आहे, 4-5 साल। मुंहिंजो बाबा अहिड़ी ॻाल्हि न तकड़ नथा कयूं। तक़रीबन महीने खां बाद में असां टाइम साईं खां वठी उते पहुतासीं त साईं जन असांखे चयो बाबा हाणे तव्हां हलो, असां उस्ताद वेठो हुजे रेडियो ते, ऐं अलाह जी महिरबानी आहे सनम मारवी सां असां फर्स्ट कलाम ॻायो आहे बग़ैर ऑडिशन जे। बाबा जी मुंहिंजी ड्यूटी हूंदी हुई असांजी बाबा साईं जी, त बग़ैर ऑडिशन जे असांजो कलाम थियो। उते असांखां वरी उस्ताद जंहिं ॼाणे असां वियासीं त उन ऑडिशन वरितो, हिकिड़ो बुज़ुर्ग उस्ताद वेठो हुयो जंहिं जेको आहे सो असांखां ऑडिशन वरितो। त हुनखे दोस्त साईं ख़ालिद साईं खे चई बाबा ही जेके अहिड़ा माण्हू बचनि था जेके लाइक़ु न आहिनि, उन्हनि खे बि तव्हां अप्रूव करे था छॾियो, हिन जो त हक़ु आहे, हिन माण्हू खे ॾिनो वञे। लतीफ़ सरकार जो असां कलाम ॻायोसीं। पोइ साईं ख़ालिद साईं असांखे ॿांह खां वठी कंप्यूटर ते वञी विहारियो, असांजा नालो दर्ज कयईं, सॼो सिस्टम ठाहे। 5 ॾींहंनि खां पोइ कॉल कई मां, साईं चयो चई बाबा हींअर कानूनी रेडियो जो मटिजी वियो आहे,
हाणे उन ॼाणे खां वठी चोथों 5 साल आहे त असां रेडियो ते वापरूं। अच्छा, माना तव्हां जीअं माना रेडियो जी हिकिड़ी जेको न अप्रूव जो हूंदो आहे, ए कैटेगरी हूंदी आहे, डबल ए, ट्रिपल ए प्लस, ट्रिपल ए प्लस कैटेगरीज़ जेके मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि उन्हनि मां मतिलबु तव्हां उन्हनि में पास थी चुका हो, पर पॉलिसीज़ चेंज थियण जे करे तव्हां अञा मतिलबु जेको आहे तव्हांखे को बि वज़ीफ़ो या को बि प्रोग्राम का बि शइ न मिली आहे। असां जेको आहे बिल्कुलु जेको आहे न इदारनि खे बि अपील कंदासीं त ॾिसो हिनमहिल जेको हिन वक़्तु जेको दौरु आहे कंप्यूटर जो, ऐं असां जॾहिं कुझु पॉडकास्ट पहिरियों जेको आहे इन इंटरव्यूज़ खां पहिरियों साईं जावेद अहमद लाशारी साहिब जो इंटरव्यू कयोसीं त साईं उन में चयो त असां त उन दौर में आहियूं जॾहिं हीअ सभु टेक्नोलॉजी कोन हुई, फ़नकार जेके ॻाइण वारा। हाणे दोस्त साउंड कार्ड या ऑटो टोन ऐं जेको आहे मसनूई जेके असांजूं मतिलबु शयूं आहिनि उन्हनि जे साथ वठी करे हू ॻाइनि पिया। पर अहिड़ा फ़नकार जेके एक्चुअली फ़नकार आहिनि न, जेके प्ले बैक कनि, मल्टीपल इंस्ट्रूमेंट वॼाइनि पिया, उन्हनि जी त माना जेको आहे न का मालिकी कई वञे, ऐं इदारनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध कल्चर डिपार्टमेंट खे इन्हनि जी मालिकी करणु घुरिजे। ऐं वस वारनि खे अपील आहे जेके बि आला उहिदनि ते वेठा आहिनि उहे मालिकी कनि अहिड़नि फ़नकारनि जी। ऐं छो न भला असां पंहिंजे बहितरीन हिन सुरीले फ़नकार खां हिकिड़ो क्लासिकल आइटम ॿुधूं, ऐं जंहिंमें हू जेको आहे असांखे जेको आहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे, जंहिंमें आलाप हुजे, हिकिड़ो जे प्रॉपर ॻाइणु हूंदो आहे की ॻाइबो कीअं आहे, हिकु आलाप हूंदो आहे, उन खां पोइ शेर थी वियो, उन राग जी शिकिल ज़ाहिर थी वई, थल थी वियो, नोटिशन थी वियो, रिदम वारो रिदम सां खेॾंदो, ऐं जेको आहे मज़ो कंदासीं, असां पाण एंजॉय कंदासीं रुख़सार फ़क़ीर जी हिन परफॉर्मेंस खे। ऐं अचो त ॿुधूं था भाउ रुख़सार खां हिकिड़ो क्लासिकल आइटम। जॾहिं पिरी करे थो पंध हूअं पिण इस्माला चई राह चुमे तीरंध उभियो घणे अदब सी हूरू हैरत हमद साईं जो सौगंध साहब सभिया सुनो। साईं कलाम सादिक साईं जो शफ़ी फ़क़ीर साईं उस्ताद शफ़ी फ़क़ीर पंहिंजी धुन ॾिनी आहे, मुंहिंजो मामा उस्ताद निसार अली जी धुन ॾिनल आहे। सरतियूं कयो सिंगार जान आयो जुए में, सरतियूं कयो सिंगार जान
राघवनी